रन दे यार डॉक्टर साहब छाचे जावेद पे ना डॉक्टर जो इलाज ही न पियो करे मेरे सूरन साराजी छुआ डॉक्टर साहब कर मुझे ला छा को डॉक्टर साहब ने हलावाल हाँ वो बिल्कुल ठीक है खतरे का अंदाज बाहर डॉक्टर साहब हाने समझी सकूंगा फिलहाल वो बेहोश है कड़क दिन में वो होश में चीजों पोता अमृत को गोदाम था ठीक है डॉक्टर साहब जाओ तो ही कर दो आने कोठल मां इते बस अकेले काफी है ठीक है सर मां ना नौजान सुमी को तो लक्ष्मी नौजान सुमी को लक्ष्मी ओके आराम की जरूरत है नौजवान सुमी को सुल्तान रेसबाराम खान ढोलन जी में छाजे करे कट रही रेसबाराम खान एक चाल ठाई हुई चाल पर केड़ी रेसबाराम खान यो सोचो होत ढोलन जी में जो इल्जाम मल्हार वारन ते लगाया पर यह चाल कामयाब न थी जेकन मल्हार के फसाइणो हुयो त इन में जो पेरो मल्हार जे दर ते लगायो हा ऐं पेरो जॾहिं मल्हार जे दर ते लगे हा त मल्हार असां जी चाल में आसानी सां फासी सके पियो रेसबाराम खान भी ये ही सोचो पर असां जॾहिं में कढी ऐं पेरो मल्हार वारन जे दर ते छिकण लगासी मल्हार वारे वथाण तां कुछ टार्चू नजर आयूं असां खे लॻो त मल्हार वारा सुजागो आ त असां में जो रुख ॿिए पासे मटाए छॾियो पोइ हाणे में किथे आहे में मुंहुं कचे रवानो करे छॾी पोइ त कोठ वारा में जो पेरो बि खणी विया हूंदा असां अहिड़ो तरीक़ो करे में कढी वियासीं हिननि खे सम्झ ई कान लॻंदी त में जो पहिरियों वञे काॾे थो इन जो मतिलबु थी हा में ढोलण खे कदम कोन मिलंदी में त छा हिन में जो ॻोठ वारनि खे वार बि कोन मिलंदो पर तूं ॾे हाल हवाल सालार वारनि जो छा कई सालार त मरंदो ज़रूर मरंदो पर अॼु मां हिकु ॿी ॻाल्हि ते ख़ुशि आहियां ॿी ॻाल्हि पर कहिड़ी अॼु मल्हार खे पूरो करे आयो आहियां छा पर हुनजो लाश किथे आहे उन जो लाश वाह में उछलाए आयो आहियां पर तोखे पक आहे त मल्हार मारिजी चुको आहे हा सुल्तान मुंहिंजे ख़्याल में त हू पूरो थी वियो हूंदो पर जेकॾहिं हू बची बि वियो पोइ बि हुनखे ज़िंदा कोन छॾींदुसि इन जो मतिलबु त तव्हां असगर जो प्लान त वठी आया आहियो हा बाक़ी उन्हनि खे ईअं छॾे ॾींदुसि चवंदा न आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ओ भाऊ के रही आई करे सोचनी मां नो इन गाल के छद इते ही घुमण वणा तो घुमण इते केड़ी बाजार अरे बाजार तो कोने ये मानु बाहर न निकरे छा घुमण दे हां भले तू ये निकरे तो के रोके तो पर मु पूछो तू के रही पर तो यो बुधाया ही कोन मारे सबाराम खान जो मानु आया मां कच्चे जो आया वह हिते छा तो करी बस सबाराम खान घुरायो आए अच्छा अच्छा ठीक है डॉक्टर साहब असां पेशेंट कीअं आहे हींअर तव्हांजो पेशेंट बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब कराची खां आयो आहे तव्हांखे चेकअप कराए ॿुधायूं था पर डॉक्टर साहब कहिड़े टाइम ते राउंड कंदो मां डॉक्टर साहब खां हींअर ई चेकअप कराए तव्हांखे ॿुधायां
अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। यो पेशेंट ॾिसण थो चेक कयां थो, यो कहिड़े रूम में आहे? अरे 110 नंबर रूम में आहे। अच्छा ठीकु आहे, मां वठां। ओके सर। बुरा तो छा थो लॻे त ढोलण खे में वापसि मिलंदी या न? हा वाह, मूंखे शक न, पर पक आहे त ढोलण खे में वापसि कॾहिं बि न मिलंदी। भला में जो को त रस पतो मिलियो हूंदो न। ढोलण वारा में जो पहिरियों खणी विया, पर उहो रोड ते ई गुम थी वियो। पर ॻोठ जा कुझु माण्हू चवनि पिया त में दरिया पार थी वई आहे। बुरा पोइ तोखे छा थो लॻे त इहा में कंहिं कढाई हूंदी? मुंहिंजे ख्याल में त को त ॻोठ जो माण्हू हूंदो जंहिं में कढराई आहे। न त ॿाहिरि खे कहिड़ी ख़बर त इहा में कहिड़ी घटी खां निकिरंदी। हूअं बि ढोलण जो घर ॻोठ जे विच में आहे, पोइ सॼो ॻोठ छॾे ढोलण जी में गॾी अथनि। हाणे मूंखे बि ईअं ई थो लॻे, पोइ ॻोठ जो कहिड़ो माण्हू आहे जेको में गॾु न सघे? बुरा तोखे भला किन ते शक आहे? मुंहिंजो त शक रेस बाराम खान ते आहे, छो त हुन खां सवाइ ॿिए कंहिंखे बि हिमत न आहे। बुरा भला रेस जी ढोलण सां कहिड़ी दुश्मनी? वाह, तोखे ख़बर न आहे रेस बाराम खान जी मल्हार वारनि सां दुश्मनी पई हले। रेस बाराम खान ढोलण जी में इन करे कढराई हूंदी जीअं हू में जी चोरीअ में मल्हार वारनि खे फसाए सघे। बुरा जेकॾहिं ईअं हुजे हा त में जो पहिरियों रोड ते कॾहिं चढ़िया? जेकॾहिं रेस मल्हार खे फसाए हा त में जो पहिरियों मल्हार जे दर ते लॻाए हा, पर में चोरी करण वारा मल्हार वारनि जे दर ॾे रुख कोन कयो, पहिरियों ॿाहिरि रोड ते थो चढ़े। पोइ भला तूं ॿुधा त इहो इल्ज़ाम मल्हार वारनि ते कीअं ईंदो? वाक़ई वाह, मूंखे बि इते ई भुल थी लॻे। बसि नूर हिन ॻाल्हि खे छॾ, मूंखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। ॿी वरी कहिड़ी ॻाल्हि? रेस बाराम खान जो ॿियो भाउ हो न, गुराम खान। हा हा, उहो भला किथे आहे? नज़र कोन थो अचे। उनखे बि रेस बाराम खान क़ैद करे रखियो आहे। छा रेस बाराम खान पंहिंजे भाउ खे क़ैद कयो आहे? हा वाह, पर छा जे करे? रेस गुराम खान वटि जेका मिल्कियत हुई न, रेस बाराम खान चाहे पियो त इहा मिल्कियत में मूंखे मिले, पर गुराम मिल्कियत ॾियण खां इनकार करे छॾियो। उन करे रेस बाराम खान गुराम खान खे क़ैद करे छॾियो आहे। पर जेसीं ताईं गुराम मिल्कियत लिखी न ॾींदो तेसीं ताईं रेस बाराम खान उनखे कोन छॾींदो। रेस बाराम खान त वॾो ज़ालिम निकितो, हू मिल्कियत लालच में पंहिंजे भाउ खे कोन थो छॾे। अल्लाह रहम करे, बाक़ी लालच बुरी बला आहे। रेस अॼु छा ज़मानो आयो हो ऐं चवे पियो त मूं मल्हार खे पूरो करे छॾियो आहे। छा मल्हार खे पूरो करे छॾियो अथसि? पोइ ॻोठ में त इहा ॻाल्हि ई कोन्हे का। रेस इहा ॻोठ वारनि खे ख़बर कोन्हे का, पर शाह ज़मान चवे पियो त मूं गोलियूं हणी हुनखे वाह में उछला छॾियो आहे। पर इहा शाह ज़मान खे पक आहे त इहो मल्हार मारिजी चुको आहे। रेस शाह ज़मान चवे पियो त हू बचंदो ई कोन, पर मूंखे नथो लॻे त को शाह ज़मान अहिड़ो वार कयो हूंदो। रेस मूंखे इहा पक आहे त मल्हार पूरो थी वियो हूंदो, पर रेस जेकॾहिं हू बची पियो त हुनखे ज़िंदा कोन छॾींदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वारस पुॼी वियो आहे न? जी वॾा, पुॼी वियुसि। रेस हीउ बि पंहिंजो हरमा आहे, उन ॾींहुं हिनखे मां पाण सां वठी अचां हा, पर ही के कम सां वियल हो। पर ही कचे जो आहे या के ॿिए पासे खां आयो आहे? रेस ही कचे जो ई आहे। पर रेस हिन खां वधीक मां दिले रहिया। 2-3 ॾींहं अॻु में मल्हार मूंसां मिलियो हो, पर ॾाढी कचारी कयई। अच्छा, त तोसां मल्हार मिलियो हुयो ऐं तूं हुन सां कचारी बि करे आहीं? हा रेस ॾाढी कचारी कयई। मां तव्हांखे घुराया हिते हुनखे मारण जे लाइ, ऐं तव्हां वरी हुन सां वेही कचारियूं था कयो। रेस माफ़ी ॾियो, ग़लती थी वई। रेस तव्हां हिनखे छॾे ॾियो, मां पाणे थो हिनखे सम्झायां। रेस आईंदा इहा ग़लती कान थींदी। सम्झाए हिन कमीने खे।
पर हिन जो ऑपरेशन थी वियो आहे, हिन जी कंडीशन ॾिसो। ठीक है तो चेकअप करो। अबे क्या है? जी बेहतर है। ये बिल्कुल ठीक है, वो चेकअप कर के लो, ये काम डिस्चार्ज कर दो। सर ठीक है, ओके। मुबारक हुजे तव्हांखे, तव्हांजो पेशेंट बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां वठी वञी सघो था। डॉक्टर साहब इजाज़त ॾेई छॾी आहे। ठीक है डॉक्टर साहब, आप मेहरबानी। वालेकुम सलाम। इजाज़त छा थियो आहे? परेशान लॻो पियो आहीं? यार सारंगा ता मलार वेला शहर पर अञा ताईं वापस ना आहे मोटियो। पर इजाज़त मल्हार शहर कंहिं महिल वियो आहे? सारंगा कल शाम जो वियो आहे। खेर में वियो? हा सारंगा खेर में वियो, चए पियो त दोस्त परे खां आयल आहिनि, उन्हनि सां मिलण वियो आहे। इजाज़त कुझु त ॿुधायो वेंदो मोटण जो। सारंगा चवे पियो त मूंखे राति बि लॻी सघे थी, पर उहा राति त वई पर अॼु को सॼो ॾींहुं बि वियो। हींअर अची सिज लहण वारो आहे, पर अता अञा हिते न आहे पहुतो। मूंखे वञणो हो कम सां, तोखे परेशान ॾिठमि हेॾे हली आयो। न न सारंगा अहिड़ी ॻाल्हि कान आहे, अलाह रहम कयो आहे। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। ढोलंदे आलावाल में जो छा थियो? पता मुराद या को भी इसको तो न थम। पर ॿुध, रस बराम खान तां खणी वई? न मुराद रेस दे कोन वयो आहियां। पर ढोलण तू वञ न रेस ॾे, ते रेस के का मुठ मेड़ कर। गरीब माण्हू आहीं, मता तोखे रेस में वापस कराए ॾे। पर मुराद रेस गरीबन जी तां ॿुधंदो किथे आहे? हा ढोलण तू मूं सही तो चई, पर ढोलण थी सघे थो मता रेस के का बाज पइजी वञे। मुराद तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर मुराद मूंखे नथो लॻे रेस के का बाज पवंदो। पर ढोलण तोखे कीते शक आहे जेको तुंहिंजी में कढे? मुराद मां गरीब मिस्किन मां, कोई भला मुंहिंजो शक कींदे थी सघे थो? पर को त अख में हूंदो ई न। मुराद मां कंहिंजे नाले में कोन चवंदुसि, जेकॾहिं कंहिंखे चवंदुसि उहो अची मुंहिंजी विच में पवंदो, पोइ मां ग़रीब माण्हू किथे पुॼंदुसि। पर ढोलण हींअर ई वञ रेस ॾे। ठीकु आहे मुराद, मां बसि ईअं ई कंदुसि। मलार तो छा थियो ॿुधाए? इजाज़त बराम खान जा माण्हू विया। छा बराम खान जा माण्हू? मां हिननि खे ज़िंदा कोन छॾींदसि। ठीकु आहे त तूं घर हल, मां हिननि खे पूरो करे पोइ ईंदसि। न इजाज़त न, हीअंर उन्हनि सां विढ़ण जो वक़्तु न आहे। अदा 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 छो त मूंखे रोकी? मां हिननि खां तुंहिंजो प्लान वठी अचां। न इजाज़त न, फ़िलहाल सबुर कर। प्लान तो उनखां वठिबो, ज़रूरु वठिबो। मां चवां थो त बस हाणे बस, मूं चयो न फ़िलहाल सबुर कर।